والآخرين الطاهرين الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد वो सारे अमल जेको आसान भी आहे, गुनाह के बेटण वारो भी आहे, ऐं दर्जन के वधाइण वारो भी आहे। वो अमल आहे मुसाफो करण, हथ मिलाए। व मुसलमान पाण में मिलन त हथ मिलाए। तव्हां सां मिलंदा आहियूं, रोज़ रोज़ मिलंदा आहियूं, हथ मिलाईंदा आहियूं, पर इन हथ मिलाइण जी इस्लाम में अहमियत आहे। असांजो दीन, असांजो इस्लाम ऐं असांजो पाक नबी इन हथ मिलाइण जे बारे में असांखे छा सेखारियो। मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस आहे सुनन अबू दाऊद में, जामे तिरमिज़ी में। आका करीम फरमायो, मा मिन मुस्लिमैन यल्तक़ियान फयतसाफ़हान इल्ला गुफ़िर लहुमा क़ब्ल अन यतफ़र्रक़ा। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमाते हैं, मुसलमान पाण में मिलन था, हिक ॿिए खे मुलाक़ात कनि था, ऐं उहे हिक ॿिए सां मुसाफ़ो कनि था, हथ मिलाइनि था, त उन्हनि जे हथ जुदा करण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। हथ मिलाईंदा आहियूं, पर इन जी अहमियत जी असांखे ख़बर मदीने वारे साईं ॿुधाई। साईं फरमाइनि था, पर मुसलमान पाण में मिलिया, मुलाक़ात थी, तो रुके ये मुलाकात न करे, मजाक मचाएं ठीक है, न मुसाफा। सुभान अल्लाह। हथ मिलाए। सुभान अल्लाह। आका साईं करीम फरमाइनि था, यल्तक़िया मुलाक़ात करनि था, मुलाक़ात करनि था, मिलन था, यतसाफ़हान को मुसाफ़ो था कनि पंहिंजा, इल्ला गुफ़िर लहुमा क़ब्ल अन यतफ़र्रक़ा, जुदा थियण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। आए न सोलो पर जी आए न फायदे वालो ऐ सरकार फरमाते हैं, ज़ल्तक़ल मुस्लिमान फतसाफ़हा व हमिदल्लाह वस्तग़फ़रा गुफ़िर लहुमा। तो मुसलमान पाण में मिलन, हथ मिलाएं ऐं पोइ चवनि अल्हम्दुलिल्लाह। छा चवनि? अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जो हम्द बयान, अल्हम्दुलिल्लाह। साईं फरमाइनि था त इन जे जुदा थियण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। पहिरीं हदीस में हो रुॻे हथ मिलाए, हिन हदीस में वरी आहे त हथ मिलाइण पोइ छा कनि? अल्हम्दुलिल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। ऐं टी हदीस आहे, मदीने वाले साईं फरमाए त मुसलमान पाण में मिलन था, मुसाफ़ो कनि था, ऐं ॿई ॼणा पंहिंजे नबी ते दुरूद पढ़नि था। सुभान अल्लाह। दुरूद पढ़नि था, हथ मिलाईंदा, पोइ चवंदा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद, सलात पढ़नि था। मदीने वाले साईं फरमाए त हथ जुदा करण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आए फ़ाइदे आएगा जी। हथ मिलायो, केमल जो अल्हम्दुलिल्लाह, 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 केमल जो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। देख के भूख लगी है, हाथ मिलाई को दिमाग का दुरूद पढ़ लो, ॿिन्ही खे अल्लाह ताला बख़्शिश करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे के ॻाल्हि यादि कजो त विसरी वञे। जुमो पढ़ी जेको निकिरो ॿिन्ही ॿई पाण में हिक ॿिए खे हथ मिलाईंदा वञो। सुभान अल्लाह। मुसाफ़ा कंदा वञो। तो जुमे जो ॾींहुं और साईं फरमाते यौमुल जुमुअत ईदुल लना, जुमे जो ॾींहुं असां मुसलमान जे ईद जो ॾींहुं। सुभान अल्लाह। तो जुमो
वरी चओ जुमो असांजे लाइ ईद ते मिलबो आहे जुमे ते मिलो हथ मिलायो दुरूद पढ़ो अल्लाह तव्हांजे ॿिन्ही घुरनि जा गुनाह बख़्शे सुभान अल्लाह ऐं इमाम तबरानी रिवायत आंदी आहे त हज़रत अबू दाऊद चवे थो त लक़ीअनी अल-बर्रा इब्न आज़िब हुज़ूर जो असहाबी हुयो उनजो नालो हो बर्रा बिन आज़िब अबू दाऊद चवे थो त मूंखे बर्रा बिन आज़िब असहाबी सां मुलाक़ात थी असहाबी सां मिलियुसि فأخذ بيدي وسافرني وذلك في وجهي मूसा मिलियो को मुसाफ़ो कई असाबी सां बोले मुसाफ़ो कयो पर मुड़के पियो खिले हथ मिलाइण महिल छा पियो करे मुड़के खिले सुमकाल अतदरी लिमा अख़ज़्त बियदिक वो मूंखे चई त ॿुधायो त मुंह जो तुंहिंजो मुसाफ़ो करे खिलियो आया बिना वजह खिलियो आया ख़बर थी छा जे करे छो खिलियो आया ख़बर थी कहिड़े वजह जे करे खिलियो आया कुझु न मुंहिंजो ख़बर न आहे तुंहिंजा राज़ तुंहिंजा असाबी आई नबी सुणे जो भला ॿुधाए वो चई त أن النبي صلى الله عليه وسلم لقيني ففعل بي ذلك البراء بن عازب असांखे चयो त जीअं अॼु मां तोसां मिलियो आहियां ईअं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम असांखे मदीने वारे साईं मूंसां हथ मिलायो हुजूर मूंसां मुसाफ़ो कयो पर मदीने वारो मुड़के पियो सोनो नबी मुड़के पियो वो قال अतदरी लिमा फअलत बिक ज़ालिक क़ुल्तु ला वहज़रत बरा चयो त हुजूर मूंखां पुछो त बरा ख़बर थी त मां तोसां हथ मिलाए छो मुड़कियो आहियां मुझ के या रसूल अल्लाह मुखे तव्हांजे राज़ जी ख़बर न आहे तव्हां पाण ॼाणो था ॿुधायो त तव्हां जो मूंसां हथ मिलाए मुड़के आयो वजह कहिड़ो सबबु कहिड़ो आहे वो मदीने वारे साईं छा फरमायो قال النبي صلى الله عليه وسلم إن المسلمين إذا التقيا وتصافا وضحك كل منهما في وجه صاحبه لا يفعلان ذلك إلا لله لم يتفرقا حتى يغفر لهما سبحان الله مدينة वाले साईं फरमाते रात केड़ो जॾहिं मुंहिंजी उम्मत जा के बि मुस्लमान पाण में मिलनि ऐं हिक ॿिए जे मुंहं खे चेहरे खे ॾिसी खिलनि मुड़कनि चेहरे खे ॾिसी मुड़कनि साईं फरमायो त अल्लाह इन्हनि ॿिन्ही जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे यादि कंदा वञो पहिरीं हदीस में हथ मिलाए ॿी हदीस में हथ मिलाए पोइ छा चवे सुभान अल्लाह चवे टी हदीस ॿुधाईमांव हथ मिलाए पोइ छा करे दुरूद पढ़े ऐं हिन हदीस मुताबिक़ हथ मिलाए पर मुड़के खिले शौक़ न शूम न चेहरे में घुट विझो वेठो हुजे ॿियो कलम उतारियो वेठो कावड़ न चेहरे में सूंघ न गुस्से वाली नजर न बल्कि मुड़कंदड़ चेहरे सां मुस्कुराईंदड़ मुंहं सां ॿ मुस्लमान पाण में हथ था मिलाइनि जुदा थियण खां अॻु में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं हज़रत बरा सां प्रैक्टिकली तरह हथ मिलायो मुड़की ॾेखारियो ऐं सेखारियो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। नाम जाते मोहम्मद मोहम्मद वाह बढ़िया हिकिड़ो बस हिकिड़ो खिलंदा ई न ही इस्लाम जो हथ मिलाए हाणे हेॾो हथ मिलाए थो ॿियो हथ मिलाइण हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत में आयो आहे पर असुल हथ मिलाइण जो तरीक़ो ही आहे सम्झो था माण्हू हीअं बि हथ मिलाईंदा आहिनि हवाई जहाज़ जो हीअं हथ मिलाईंदा आहिनि मोबाइल जो हीअं बि कंदा आहिनि पर सुन्नत मुताबिक़ हेॾे हेॾे थो सुन्नत ही आहे हिकिड़ो हथ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ॿी हदीस आहे इमाम तबरानी माजा औसत में रिवायत आंदी आहे हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान असाबी ज़ंगरो रिवायत थो करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल मुमिन इज़ा लक़ियल मुमिन फसल्लम अलैहि जॾहिं हिकिड़ो मोमिन खे मोमिन सां मिले थो ऐं पहिरीं चए थो अस्सलामु अलैकुम छा थो चवे अस्सलामु अलैकुम वरी वरी चओ अस्सलामु अलैकुम हाणे हिकिड़ा माण्हू चवनि सलाम अलैकुम इहो ठीकु आहे छा चओ अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम चवनि था ऐं वअख़ज़ बियदिही ऐं पोइ हथ वठे हिकिड़ो हथ बियदिही बियदान न आहे ॿ हथनि जो ज़िक्र न आहे हुजूर फरमाइनि था हथ वठे हथ मिलाए मुसाफ़ो करे हथ मिलाए छा ॿ हथ न हथ मिलाए साईं फरमाइनि था वसाफ़हु या हुमा कमा यतनासरु वरक़ु शजर जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन छड़ंदा आहिनि सुभान अल्लाह अमां हिकिड़ी रस्म समझी आहे न हथ मिलाइण हिकिड़ी रस्म अदा मिलियासीं काहिन मेर मुलाक़ात जो जेको अंदाज़ इस्लाम सेखारियो आहे उन में ईअं आहे त मिलो अस्सलाम क़ब्ल कलम ॻाल्हाइण खां अॻु बि सलाम ॻाल्हायो पोइ अवल ॻाल्हाइण खां अॻु में सलाम हिकिड़े रिवायत में ईअं आहे जेको सलाम करण खां अॻु में ॻाल्हाएव न फला तुंहिंजी हुनखे जवाबु न ॾियो हाणे हिकिड़ो माण्हू आयो ऐं अचण लाइ ख़िदमत में ख़ुशि आहिनि केतिरो आहिनि मां जवाबु नथो ॾियां समझ लो सोची लो साईं मूंखे जवाबु नथो ॾे ॿुधे थो ॿोड़ो बि कोन्हे जवाबु नथो ॾे मदीने वारे साईं फरमायो भला तुंहिंजी हुनखे जवाबु न ॾियो छो त इस्लामी तरीक़ो इहो आहे जो मिलण खां अॻु में चइजे अस्सलामु अलैकुम पहिरीं सलाम पोइ कलाम पोइ मुसाफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सरकार फरमायो त जेॾीमहिल उहे सलाम करे ऐं हथ हथ में मिलाइनि था त उन्हनि जा गुनाह ईअं छड़नि था जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन छड़ींदा ऐं ॿी रिवायत आहे हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां इन्नल मुस्लिम इज़ा साफ़ह अख़ाहु हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान सां जेको मुसाफ़ो करे थो तहातत ख़तायाहुमा कमा यतहातु वरक़ु शजर जीअं वण पंहिंजा पन छाणींदो आहे ईअं ॿिन्ही माण्हुनि जा गुनाह छाणींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हीअ हदीस आहे इमाम तबरानी रिवायत कंदी आहे
हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबी का रिवायत था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल मुस्लिमैन इज़ल तक़या फतसाफ़हा वतसाला जिन वल मुसलमान पाण में मिलन था ऐं मिली ऐं हिक ॿिए खां हाल अहवाल पुछंदा ख़ुशि आहीं ठीक है भाई बार बच्चा खुश थे और खुश है क्या तुम अल्हम्दुलिल्लाह ये असांजे सिंध जी सकाफत असांजे सिंध जी सकाफत उर्दू वारनि जी सकाफत पाकिस्तान वारनि जी सकाफत ये है भाई कैसे हैं ठीक है बाप बच्चे ठीक है घर वाले सब ठीक है चौदह ने पुछना नहीं आ साईं फरमाइंदा था हथ मिलाए ऐं हिक ॿिए खां हाल अहवाल पुछे वो इल्ला अंज़लल्लाहु बैनहुमा मिअत रहमा त इन ॿिन्ही जे विच में अल्लाह ताला 100 रहमतूं नाज़िल सुभान अल्लाह 90 रहमतूं ने के मिलियूं जे सलाम जी शुरुआत कई हथ अॻिते वधायो अॻ में पुछो अॻिराई जे कई 90 रहमतूं उनखे बाक़ी 10 रहमतूं उनखे चइजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो समझी या न समझी जी मकसद छा थियो त सलाम में तवा पहल कयो अॻिराई कयो पहिरीं तव्हां सलाम कयो कोशिश कयो त अॻिले खां अॻ में तव्हां सलाम कयो पोइ मुसाफ़ो कयो पोइ हथ मिलाए वरी हाल अहवाल पुछो तूं ठीकु आहीं तुंहिंजे ॿार बच्चा ख़ुशि आहिनि अबू वड़ ख़ुशि आहिनि घर जे सभु ख़ैरु हुजो हाल अहवाल पुछो साईं फरमाइनि था त 100 रहमतूं इन्हनि ॿिन्ही जे विच में नाज़िल थी थियनि सुभान अल्लाह 90 रहमतूं कंहिंखे मिलंदियूं जे पहल कई ऐं 10 रहमतूं उनखे मिलंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सरकार फरमायो ईद उसरतुल बाजार में इन्हें सा मिलंदड़ हिकिड़ी हदीस आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ये हदीस बयान कई आहे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला जदों मदीने वाले साईं फरमाते हैं इज़ल तकल रजुलान अल मुस्लिमान वो मुसलमान मर्द पाण में मिलन था फसल्लम अहदुमा अला साहिबी हिकड़ो पंहिंजे साथी के सलाम तो करे फइन अहब्बहुमा इलल्लाह अहसनहुमा बिश्रन लिसाहिबी ऐं उनमां फलो माण्हू उहो आहे जंहिंजे चेहरे में वधीक मुर्क ख़ुशी ऐं चेहरो वधीक बरहत वारो इंबसात कुशादगी वारो जंहिंजो चेहरो आहे इहो अल्लाह वटि हुन खां वधीक प्यारो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे तव्हां कॾहिं कॾहिं कंहिं सां मिलंदा मां रोज़ आहियां जलसन में रोज़ हज़ारे माण्हू था मिलनि केर त यार मूंसां अहिड़ो था हशर कनि जो मां तव्हांखे छा ॿुधायां इहे जो हथ मिलाए अहिड़ो मूंखे ज़ोर ॾिनई हे मिंबर ते थो चवां 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सूर हुयो हाणे उहो प्यार पियो करे अलाए को भला हली वियुसि 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सूर हिकिड़े माण्हू मूंसां हथ मिलायो वो हथ में का तेज शय हुयसि या मुंडी हुई का उनजी लोक हुई हथ मिलाए वियो मुंहिंजे हथ मां रत वई मां उन गाॾी में वेठुसि पोइ यको रत पियो उगंदो आहे हुनखे यादि पियो कंदो आहे जो मूंखे ॾींदो आहे अहिड़ा त गुरबदार आहिनि मिलण वारा न साईं फरमायो त बल मुसलमान पाण सलाम कयो ऐं हथ मिलाइनि था उन्हनि मज़ा अल्लाह वटि प्यारो उहो आहे जंहिंजे चेहरे में वधीक मुल्क आहे ख़ुशीअ वारो चेहरो मुल्कंदड़ चेहरो इंबसात वारो खुलियल चेहरो सुभान अल्लाह मां ॾिठो आहे के माण्हू मिलंदा आहिनि ईअं सीटिया वेठा हूंदा इहे सूबेदार हाणे ॾाढो कुर्सी था वेठा पुलिस जे पहिरीं आसे का रोक घणो थींदो
जेके कुर्सी मिलंदी आहे न उन्हनि में रोग वधी वेंदो आहे भाई कुर्सी रहंदा न को वरी हके बेचारे जगह पर अड़िया कम में कुर्सी दे छोरन जो क्या ठीक आहे जेडी मन कुर्सी दे वेंदा त शिमले जिल जोशन वांगुर आई यसीद वांगुर थी वेंदा ऐं लहंदा त को बायजीद मुस्तफी वांगुर कुर्सी दे वेंदा यसीद वांगुर लहंदा त बायजीद मुस्तफी वांगुर अल्लाह से इन माण्हुनि खां बचाए तमाम जे अंदर में नरमी हुजे चेहरे में मुल्क हुजे कुशादो चेहरो हुजे खुलियल दिल हुजे एक ॿिए सां मिलो मुर्तनड़ चेहरे सां खुश खुश मिलो सुभान अल्लाह खुशियार चेहरो परेगा पदरो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त जेको वधीक कुशादगी सां कुशादे चेहरे सां मिले थो वो अल्लाह वटि वधीक प्यारो आहे फतसाफहा तरक अलैहिमा मिअत रहमत जिनमें मुसाफो कनि था त हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच में अल्लाह ताला 100 रहमतूं नाज़िल कयूं घणियूं 100 रहमतूं वलिल बादी मिनहुमा तिस्ऊन वलिल मुसाफहे अशर साईं फरमाए जेको मुसाफे की शुरुआत करने वालो सलाम की शुरुआत करने वालो उनके 90 रहमतूं मिलंदियूं ऐं जेको बाद में हथ मिलाए बाद में सलाम जो जवाब दे उनके जे मां चवां त 10 रुपया दे थोड़ी खुशी थी चवां त 90 रुपया दे 90 रुपया दिला तकड़ो माण्हू भजंदो जे अल्लाह जूं 90 रहमतूं मिलन का मामूली ॻाल्हि कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ही हदीस बि उन्हनि सां मिलंदड़ हदीस आहे हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे मदीने वाले साईं फरमाते इन मुस्लिम इज़ा लकिया फअखज़ बियदिही तो मुसलमान पाण में मिलन फअखज़ बियदिही उन जे हथ खे वठी हथ दिला हथ न हथ मुसाफ़ो हिकिड़े हथ सां तहातत अनहुमा ज़ुनूबहुमा त इन्हनि ॿिन्ही जा गुनाह ईअं छॾनि था कमा यतहातुल बर्क़ु अल शजर जीअं वण जा पन किरंदा आहिनि अल याबिसते फी यौमिन रीहिन आसिफिन तेज हवा तूफान लॻंदो आहे मौसम ख़िज़ा जी हुजे त जीअं वण जा पन छड़ी वेंदा वण सभा गंजो कोड़ो थी वेंदो हिकिड़ो पन न बचंदो तेज हवा जे झूटनि में हड़ई पन किरी पवंदा साईं फरमाए थी हथ मिलाइण वारनि जा ॿिन्ही जा गुनाह ईअं अगलो जुमलो बुधण जो सुभान अल्लाह बुधण जो जुमलो मदीने वाले साईं फरमाए वलो कानत ज़ुनूबहुमा मिस्ल ज़बदिल बहर तोड़े जो इन्हनि ॿिन्ही जा गुनाह समुंड जी झक जेतिरा हुजनि समुंड जी झक जेतिरा गुनाह हुजनि पर हथ मिलाइण सां ॿिन्ही जा गुनाह छुड़ी समुद्र जो पानी मिठो या खारो जी खारो हूंदो आहे ऐं जेॾीमहिल वीरूं मथे चढ़ंदियूं आहिनि न हिकिड़ी वीर चढ़ंदी पोइ ॿी वीर ईंदी हीअ हेॾो मोटंदी पाण में जॾहिं ॿ वीरूं पाण में हीअं टकराव कंदियूं त हुन मां झक पैदा थींदी आहे ऐं इहा मुसलसल वीरूं हलंदियूं त उहा झक वधंदी वेंदी तव्हां कॾहिं समुंड जे किनारे ते विया हुजो त तव्हां इहो अखियुनि सां मंज़र ॾिठो हूंदो मूं घणा ॿिया ॾिठो आहे ख़ुसूसन जिते पत्थर जी पिचिंग थियल हूंदी आहे न उते इहा झक तमामु घणी थींदी आहे मदीने वारे साईं फरमायो त भली समुंड जी झक जेतिरा गुनाह हुजनि पर हथ मिलाइण सां सलाम करण सां ॿिन्ही जा गुनाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम तिरमिज़ी रिवायत आती है हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु का तमाम तहिया अल अख़्ज़ बिल यद खीकार मुकम्मल तले थींदी
जने हथ सां मिलाए सुभान अल्लाह हूं त ठीकु आहे परे खां अदा खुशायूं ठीकु आहिनि अस्सलाम वालेकुम परे खां सलाम कई परे खां ठीकु आहे भली कार कई इहा बि ठीकु आहे पर साईं फरमाइनि था तमामु तहिया खीकार जी तकमील मुकम्मल खीकार करे थींदी जॾहिं हथ मिलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे हथ मिलायो जल्दी हथ चलो हिते हिकिड़ो वेठो आहे नालो नथो खणा हथ जो मिलाईंदो आहे उनजो हथ झले बीहंदो आहे बाबा ख़ुदा जा पाण छॾ मुंहिंजो ॿियनि तरफ़ मिलंदो आहे इहो शरीयत में जाइज़ कोन्हे इस्लाम में जाइज़ कोन्हे हथ झले बीहो हथ मिलायो हथ खे थोरो लोॾियो हथ जुदा कयो हर मुल्क खे तंग बि न कंदा कयो ऐं मदीने वारे साईं फरमायो त हज़रत अनस बिन मालिक खां के पूछो अकानत मुसाफहत फी असहाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल न अनस हुजूर जन जी खिदमत में 10 साल रहे हुजूर जन जो प्यारो असाबी हुए कदे कदे साईं जन के प्यार मां सदीदा अंसड़ा देरिया यो प्यार के गुणो समझो था हज़रत अनस बिन मालिक खां के पूछो त छा हुजूर जा असहाबी मुसाफ़ो कंदा हथ मिलाईंदा जी हा इहा ई त खीकार हुई मुस्तफा जे असहाब सुभान अल्लाह ऐं तसाफ़हू यज़हब अनकुमुल गिल मदीने वाले साईं अजीब ॻाल्हि ॿुधाई आहे दिलियुनि में कॾहिं कॾहिं माण्हुनि खे खोट पइजी वेंदी आहे कॾहिं कॾहिं दिलियुनि में कीनो कुदूरत कॾहिं कॾहिं दिलियुनि में खोट बुग़्ज़ पइजी वेंदो आहे साईं फरमाइनि था तसाफ़हू यज़हब अनकुमुल गिल तव्हां मुसाफ़ो कयो दिलियुनि जी खोट ख़तमु सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिलियुनि जी खोट कढण सुभान अल्लाह वतहादू तहाबू वतज़हब शहना ऐं हदिया ॾियो सूखड़ियूं ॾियो तोहफ़ा ॾियो त दिलियुनि में मोहबत पैदा सुभान अल्लाह हिक ॿिए खे सूखड़ियूं ॾियो हिक ॿिए खे हदिया ॾियो सूखड़ियूं हिक ॿिए खे ॾियो तव्हांजे दिलियुनि में मोहबत पैदा थींदी सुभान अल्लाह ज़रूरी न आहे त पोइ तूं मोस्की जो पटको वठी ॾीस तोहफ़े में ॾंदण वठी कंहिंखे तोहफ़े में ॾे क़ुर शरीफ़ जो नुस्ख़ो वठी कंहिंखे तोहफ़े में ॾे पंहिंजे हाल सारू पंहिंजे दोस्त खे पंहिंजे यार खे पंहिंजे अज़ीज़ खे हत्ता कि पंहिंजी ज़ाल खे ॿाहिरि वञो न सफ़र में घर वारी खे कुझु न कुझु तोहफ़ो वठी ॾींदासीं मोहबत पैदा थींदी ज़ाल चवंदी मूंसां ॾाढो मुंहिंजो मुड़ुसु खिचे थो सम्झो था न कहिड़ा अहिड़ो ठाहे ज़ाल खे वात में विझो त ॿिनि नफ़रनि जो सवाबु घर वारी जे लाइ तव्हां बाज़ार में वियो न को फ्रूट ॾिठो मेवो ॾिठो का शइ ॾिठव जेका हुनखे वणंदी आहे उहा वठी अचो साईं फरमाइनि था तोहफ़ा ॾियो सूखड़ियूं ॾियो तव्हांजे दिलियुनि में मोहबत पैदा थींदी मुसाफ़ो कयो दिलियुनि जी खोट निकिरी वेंदी ऐं सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत अमीर बिन शुएब रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे पीउ खां उहो पंहिंजे नाते खां रिवायत थो करे त मदीने वारे साईं फरमाइनि त नहीं समिझना मन तशब्बह बिग़ैरिना उहो माण्हू असां मां न आहे जेको असांजे ग़ैरनि वारी तशबीह करे ग़ैरनि वारो तरीक़ो अपनाए उहो असांजो न आहे ला तशब्बहू बिल यहूद यहूदियुनि सां तशबीह न कयो वला बिन नसारा नसारनि सां तशबीह न कयो नसारा छा कंदा आहिनि सलाम कंदा न ठीकु आहे कंदा न गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टर इवनिंग ऐसे अंग्रेज़ जो सलाम मुसलमान ये न चंदा गुड मॉर्निंग गुड इवनिंग न मुसलमान चंदा अस्सलाम वालेकुम
साईं फरमायो त यहूदी हिकड़ी आंगुर जो खीकार कंदा आंगुर मथे करे ही उनजी यहूदी जी खीकार। साईं फरमाता यहूदी वांगुर न खीकारींदा कयो, नसारन वांगुर न खीकारींदा कयो, हिंदुन वांगुर न की हिंदू वरी छा कंदा तस्वीर आजा नमस्ते नमस्ते और मुसलमान नमस्ते करती है। साईं फरमाईंदा त काफरन सां तशबीह न कयो, काफरन वारो तरीक़ो न अपनायो। छा मोहम्मद मुस्तफा जो तरीक़ो था कयो? हां ताहे पंहिंजो गर्दन झुकाए हथ हीअं छाती ते हणी इहा काफरन वारी तशबीह में अजुर न सवाब पर सलाम कयो अजुर, हथ मिलायो अजुर, 100 रहमतूं मिलन गुनाह पिया थियण। पोइ तव्हांजे लाइ उहो तरीक़ो भलो आहे न जेको मदीने वारे साईं ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त तस्लीमुर रजुल बिअस्बुइन वाहिदिन युशीर बिहा फ़िअलुल यहूद। हिकड़ी आंगुर जो इशारो करे हीअं खीकार करे हिकड़ी आंगुर सां इहो यहूदिन जो तरीक़ो आहे, मुहम्मदन जो तरीक़ो ये आहे चवे अस्सलामु अलैकुम। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो जेकॾहिं को काफर हिंदू कोली मेघवाड़ हिते रहंदा असांजे इलाइक़े में पोइ उहे बि सलाम कनि था, मेघवाड़ बि सलाम था कनि। साईं फरमायो त जॾहिं को गैर मुस्लिम तव्हांखे सलाम करे त तव्हां उनखे ईअं न चओ अस्सलामु अलैकुम, तव्हां चओ अलैकुम। छा चवंदो? हिंदू काफर उनखे चओ। हिकड़ी मजलिस में हिंदू बैठा आहिनि, काफर बैठा आहिनि, तव्हां अचे सलाम कंदो ईअं न चओ अस्सलामु अलैकुम, छो त अस्सलामु अलैकुम जी माना आहे तव्हां ते सलामती हुजे, तव्हां ते रहमत हुजे, तव्हां ते बरकत हुजे। जेको हिंदू आहे उहो सलामती जो हक़दार न आहे, उहो रहमत जो हक़दार न आहे, उहो सहमत जो हक़दार आहे। पोइ उते सिर्फ़ ईअं चओ अलैकुम, तव्हां ते उहा शइ हुजे जंहिंजा तव्हां हक़दार आहियो। मुसलमान ते रहमत पवंदी, काफर ते सहमत पवंदी। छा चवंदा? जिते हिंदू मुसलमान गॾु वेठा हुजनि सलाम करणो पए छा चवंदा? अलैकुम। ऐं जेकॾहिं को हिंदू तव्हांखे सलाम करे छा चवंदा? अलैकुम। जॾहिं मुसलमान साम्हूं अचे चओ अस्सलामु अलैकुम। सुभान अल्लाह। ॿुधण वारो वरी चए वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह करीम शान असांखे मदीने वाले साईं जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु।